अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन में अली काजी में बलीकार आऊँ यासिर अहमद। हमको स्टूडियो में ज्वाइन कन था सीनियर तज्ज़ियाकार अली काजी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, सेनेट इलेक्शन थी वियो जंहिंमें हुकूमती ॿई उम्मीदवार जेके कामयाब थी विया, उनखां पोइ अॼु जेके आहिनि उहे वॾनि पंहिंजे PDM जे वॾनि जेको राब्ता तेज़ कया आहिनि, जंहिंमें आसिफ़ ज़रदारी साहब नवाज़ शरीफ़ सां ॻाल्हायो आहे, नवाज़ शरीफ़ मौलाना फज़ल रहमान सां, मौलाना फज़ल रहमान आसिफ़ ज़रदारी सां, माना हिकिड़ो ट्रायंगल हले थो पियो, जंहिंमें मौलाना फज़ल रहमान जो चवण त हाणे को फ़ाइदो न आहे लॉन्ग मार्च जो जेसि ताईं इस्तीफ़ा नथा ॾियनि। ॾिसो, ही राब्ता ज़ाहिर थी रहिया हूंदा, हिक ॿिए खे वज़ाहतूं बि कंदा हूंदा, आईंदा जी हिकमत अमली ते बि को ॻाल्हि ॿोल थींदी हूंदी, लेकिन हिकमत अमली हींअर शायदि एजेंडा ते पीपल्स पार्टी जो इहो हूंदो त भई हिन खे असीं यूसुफ रज़ा गिलानी साहिब जा जेके 7 वोट ख़ारिज कया विया आहिनि थिया आहिनि, इन खे चैलेंज कयूं कोर्ट में। नवाज़ शरीफ़ साहब वारा ऐं ॿिया शायदि हिन जो हुजनि त भई हाणे जेको थियो सो थियो, अचो त हाणे असल ॻाल्हि खे वठूं लॉन्ग मार्च ऐं इस्तीफ़ान जी। लेकिन मौलाना फज़ल रहमान हाणे जेको 1 स्टेप अहेड ॻाल्हि पियो करे, मौलाना साहिब जो इहे चवणु त जनाब इस्तीफ़ा ॾियण खां सवाइ छड़ी लॉन्ग मार्च सां को फ़ाइदो न थींदो। यानी हाणे जेको मूं कल चोॾीं तव्हां कल बि गुज़ारिश कई पई त हाणे पीपल्स पार्टी ते प्रेशर जेको नवाज़ लीग ऐं मौलाना फज़ल रहमान जो वधंदो त ही बसि हाणे बसि कयो हा ऐवान जे अंदरि वेही, जो कल बि बिलावल साहब चवनि पिया त असीं कोशिशि कयूं था त सिस्टम जे अंदरि ई का तब्दीली आणे वठूं, मीनिंग इन हाउस चेंज। त ही उन ॾे हाणे मौलाना फज़ल रहमान ऐं नवाज़ शरीफ़ साहब जो इसरार हूंदो त बसि हाणे अचो असल ॻाल्हि खे वठूं। सो ऐं पोइ हुन में थोरी सवाई ॻाल्हि मौलाना फज़ल रहमान कनि पिया त हाणे इस्तीफ़ा बि ॾियो, यानी कमिटमेंट शो कयो, तव्हां कुझु करे ॾेखारियो। हाणे मतिलबु जेको नवाज़ लीग ऐं पीपल्स मौलाना फज़ल रहमान खे उहे भले ज़ाहिरी तरह चवनि था त न असां में को बि इख़्तिलाफ़ न आहिनि ऐं सभु असीं हिकु पेज ते आहियूं, लेकिन किथे न किथे नवाज़ लीग ऐं JUI जेका आहे उहा पीपल्स पार्टी जे हवाले सां स्केप्टिकल आहे, थोरो मशकूक आहे। त हू चाहिनि था त पीपल्स पार्टी बि पंहिंजी ॿेड़ियूं साड़े, यानी इस्तीफ़ा ॾे, यानी सिंध हुकूमत मां हथु कढे। पोइ विच में हिकिड़ी थ्योरी इहा बि हली पई त पीपल्स पार्टी खे नवाज़ लीग वारा ऐं मौलाना फज़ल रहमान वारा चवनि पिया त भला अगरि तव्हांखे सिंध हुकूमत मां फ़िलहाल न हथु कढणो आहे त क़ौमी असैम्बली मां इस्तीफ़ा ॾियो। सो ही इस्तीफ़ा ॾियण लाइ पीपल्स पार्टी शायदि ई कॾहिं राज़ी थिए, मूंखे शक थो लॻे त शायदि ई कॾहिं राज़ी थिए, पर हीउ हिकिड़ो मौक़ो हो पीपल्स पार्टी वटि त अगरि हू यूसुफ रज़ा गिलानी खे खटाए वञे हा ऐं अगरि ही 7 वोट जेके लोटा थिया या वीचारा मासूमड़ा ग़लति जॻह ते ठपो हणी छॾियऊं, त अगरि इहो न थिए हा त शायदि पीपल्स पार्टी PDM जे बाक़ी जमातनि मथां हावी थी वञे हा, पीपल्स पार्टी जो रायो हावी थी वञे हा त न बाबा ज़रूरत ई न आहे लॉन्ग मार्च ऐं इस्तीफ़ान जी, पाण इन हाउस चेंज जी कोशिशि कयूं था। पर हाणे पीपल्स पार्टी डिफेंसिव ते वई आहे ऐं तव्हां ॾिसंदो थोरे थोरे ॾींहंनि खां पोइ इहो प्रेशर वधंदो पीपल्स पार्टी ते, PDM जे अंदरां ई प्रेशर वधंदो। हिकिड़े पासे खां PDM जे अंदरां प्रेशर वधंदो, ॿिए पासे खां ख़ुदि इमरान ख़ान जी तरफ़ां पीपल्स पार्टी ते प्रेशर, सिंध गवर्नमेंट ते प्रेशर वधंदो। सो ही जेका हिकिड़ी हिकमत अमली हुई पीपल्स पार्टी जी या जेका स्ट्रैटेजी हुई, उहो लॻे थो, हाणे ख़ुदा ख़बर हींअर वक़्तु का अॻु हूंदो, पर लॻे थो त हू ख़ुदि हुन में शायदि फासी न पए पीपल्स पार्टी। त हाणे ॿिन्ही पासनि खां प्रेशर ईंदो, यानी इमरान ख़ान बि सम्झे थो त जेको यूसुफ रज़ा गिलानी खे खटाइण लाइ जेका तोड़ जोड़ ऐं सभु कुझु थियो हू मुबैना तौर ते ज़रदारी साहब कयो, यानी हुन जूं भाइयूं बि पीपल्स पार्टी ते आहिनि इमरान ख़ान जूं, ऐं नवाज़ लीग ही बि इहे सम्झनि पिया त ही मौलाना फज़ल रहमान त शायदि पीपल्स पार्टी क़यादत के ॿिए चैनल सां सघारनि हल्कनि सां कनेक्शन में आहे ऐं असांखे सिर्फ़ु इस्तेमालु कयो पियो वञे। सो इन करे हाणे हू चाहींदा त पीपल्स पार्टी हिकु स्टेप अॻिते सफ़ा वाज़े चिटी थी बीहे, चिटी ते बीठल आहे लेकिन अमली तौर ते कुझु करे। सो प्रेशर पीपल्स पार्टी ते हिन सॼी यूसुफ रज़ा गिलानी साहिब जे हाराइण सां सिर्फ़ु इहो न थियो त PDM जो हिकिड़ो उम्मीदवार हारायो वियो आहे, बल्कि हिन सां लॻे थो त PDM जे अंदरि बि हाणे पीपल्स पार्टी ते प्रेशर वधंदो। ठीकु आहे, सभु कॉलर सां गॾु आरिफ़ कुरैशी टंडो मोहम्मद ख़ान मां। जी कुरैशी साहब, छा सवाल हूंदो? वालेकुम सलाम। मुंहिंजो सुवाल इहो आहे त हींअर जेको हालिया सेनेट जो इलेक्शन थी गुज़रियो आहे, इन में हिकिड़े दौर खां खटे वई ॿी हाराए वई। हाणे असीं जेको आवाम आहियूं त इहा ॻाल्हि नोट था करियूं, न को खटण वारो खे उहो ख़ुशी ॾिसण में अची रही आहे, न को हारण वारे जी घुड़घुड़ा त लॻी पई आहे। छा जेको आईंदा जेको इहो कोर्ट में वेंदा
छा अपोज़िशन खे को कोठी तरफ़ां रिलीफ मिलण जो इम्कान आहे? काज़ी साहब जो जे बारे में कहिड़ो इज़हार ख़्यालु आहे? अपोज़िशन ब्लैकमेल में आयो? ठीकु आहे, साईं जो आवाज़ु आख़िर में आख़िर में अलाए छा साईं ब्लैकमेल जी ॻाल्हि पिया कनि अगरि अच्छा इन सां गॾु ई फेसबुक ते सवाल आयल आहे असां वटि सुलेमान आफ्ताब सुलेमान लेगारी चंबड़ मां हुनजो पुछण त बकुल बिलावल भुट्टो ज़रदारी ते सादिक संजराणी जे सेनेट चेयरमैन चूंडण इहो पार्लियामेंट ते धाड़ो हयो वियो ऐं PDM खे विरहाइण जी कोशिशि कई वई आहे त इन टोटल बयान कयो PDM खे विरहाइण जी न पोइ अगरि यूसुफ रज़ा गिलानी खे हाराइण संजराणी खे खटाइण पार्लियामेंट ते धाड़ो आहे त गिलानी साहिबु जेको खटे वियो हो अक़लियत में हूंदे बि उहो छा हो अगरि जॾहिं गिलानी साहिबु खटियो त लामोहाला 16 MNA जेके PTI जे इतिहादियुनि जा लोटा थिया न हिन दफ़े PDM जा 7 सेनेटर लोटा थी विया आहिनि सो ही खेल त लोटनि जो आहे हाणे अगरि भले पीपल्स पार्टी या केर बि हिकिड़े डिनाइल में वञे हिकिड़े स्टेट ऑफ डिनाइल में हली वञे न कुझु न थियो आहे असांजो वोट ज़ियान थी विया आहिनि ॾिसो न सॼी जेका नैरेटिव ठाहे पई पीपल्स पार्टी ऐं PDM बि त ही 7 वोट जेके आहिनि उहो मुज़फ़र हुसैन शाह कया आहिनि उते पोइ था अचूं त हू सही आहे छा आहे लेकिन मूंखे सम्झायो हलो 7 वोट मुज़फ़र हुसैन शाह या प्रिज़ाइडिंग ऑफिसर या जेको बि थियो वोट हुनमें हू टेक्निकली जेको आहे उहो हू नाहे रद्द न रिजेक्टेड नथा कयूं गफ़ूर हैदरी साहिब वटि 7 वोट किथे ग़ाइब थी विया साॻियो अंग बल्कि हुते सो क्वेश्चन इहो आहे त 7 वोट ग़लति वोट गिलानी साहिब खे ॾियनि था हिकिड़ो वोट जेको आहे सौ सिधो वञी संजराणी खे ॾिए थो जो सरकार जा 47 वोट हुआ 48 वोट किथां अची वियो सरकार वटि ज़ाहिर PDM जो वियो हिकिड़ो वोट इन ते ठपा हणी अची वियो आहे एॾो ॿार त कोन हो माना उहो बि PDM जो वियो वोट यानी 9 माण्हू लोटा थिया हाँ चवंदा न सही हू बसि हीअं आहे पोइ सेक्रेटरी ग़लति ब्रीफिंग ॾिनी भई अगरि सेक्रेटरी ग़लति ब्रीफिंग ॾिनी बिल्कुलु ॾिनी हूंदी अगरि पीपल्स पार्टी वारा चवनि था त सेक्रेटरी ग़लति सेनेट जे सेक्रेटरी ग़लति ब्रीफिंग ॾिनी असांखे चऊं हिते किथे बि हणी छॾियो वोट थींदो मञोसीं इहे वरी 7 जो अंग किथां थो अची वञे बाक़ियनि सही सम्झो सेक्रेटरी खे सही हंधि वञी ठपो हणी आया ही 7 वीचारा माशूमड़ा सेनेटर जिन्हनि खे ख़बर ई न पई त हुननि वञी यूसुफ रज़ा गिलानी जे नाले जे मथां ठपो हणी छॾियो इहो बहस जुदा त हू ख़ारिज थिए थो टेक्निकली वोट या न लेकिन भाई ब्रीफिंग त हुन ॾिनी PDM जे 51 सेनेटर्स खे बाक़ी जेके 44 हुआ उहो त 45 उहो त सिखी विया इहे 7 न सिखिया गवर्नमेंट वारा बि सभु सिखी विया भाई हिकु स्टेट ऑफ डिनाइल आहे त ही असांजा वोट जेके आहिनि उहे ख़ारिज जे टेक्निकल ग़लति थिया उहे लोटा थिया आहिनि न त अगरि उहे लोटा न थियनि त गफ़ूर हैदरी वटि 7 वोट किथे ग़ाइब थी वेंदा सो हिकिड़ी स्टेट ऑफ डिनाइल आहे ठीकु आहे सभु कॉलर सां गॾु मोहम्मद अली पवर मीरपुर ख़ास मां जी पवर साहब छा सवाल हूंदो अच्छा यासर अर्ज़ी आहे त हाणे मौजूदा सूरत हाल में पीपल्स पार्टी जो बिल्कुलु दिफ़ाई लाइन ते आहे हाणे काली साहब पुछणो इहो आहे त आया रीगल चौक ते बीठी आहे या डी चौक ते बीठी आहे पीपल्स पार्टी थोरो मज़ाया सुवाल आहे लेकिन हाँ पीपल्स पार्टी सिचुएशन रीगल चौक ते हूंदी या डी चौक ते हूंदी गवर्नमेंट में तो ज़ाहिर हाणे मुश्किल आहे रहण पीपल्स पार्टी जो दबाव वधी वियो आहे तमामु ॿिन्ही पासे ठीकु साईं रीगल चौक ते हूंदी या डी चौक ते ॻाल्हि आहे त फ़िलहाल सिंध हुकूमत में आहे पीपल्स पार्टी साईं चवनि था त हाणे रहणु मुश्किल थी वियो मूंखे ख़बर न आहे त अञा ॾिसूं कीअं हटाइनि कीअं था बाक़ी डी चौक ते वञण लाइ 6 मार्च जी तारीख़ आहे लेकिन मौलाना फज़ल रहमान हाणे शर्त रखियो वेठा आहिनि त इस्तीफ़ा गॾु खयों हलो अरे सभु असां वटि फेसबुक ते जेको इन सवाल इरफान सीलरो शिदातकोट मां सवाल कयो आहे सैफुल्ला पवर खोरवा मां कयो आहे सेम सवाल तक़रीबन साॻियो सवाल आहे जंहिंमें उन्हनि जो ॿिन्ही जो इहो ई पुछणु आहे त हाणे PDM जी फ्यूचर छा थींदी आफ्टर दिस डिफीट अहिड़ी शिकस्त खां पोइ न कुझु बि न थींदो छा चवणो आहे इहो डिफीट ॾिसो इहो त ख़ुदि हुननि खे हिकिड़ो प्लेइंग हिकिड़ो पॉइंट मिलियो खेॾण लाइ रांदि मिली आहे लेकिन क्वेश्चन इहो आहे त अगरि लॉन्ग मार्च ते बि पीपल्स पार्टी रिलक्टेंट थिए थी या हिकिड़ी खानापुरी जी टाइप लॉन्ग मार्च थिए थो पोइ PDM जो को घणो फ्यूचर न आहे छाकाणि त नवाज़ लीग ऐं मौलाना फज़ल रहमान हाणे फ्रस्ट्रेट थींदा लेकिन इहो ख़ुदि जेको ॾिसो न गेम जीअं थी आहे जंहिं बि गेम कई आहे ॾाढी आर्टिस्टिकली कई आहे त गिलानी साहिब जा 7 वोट ख़ारिज थिया आहिनि ठीकु आहे
ऐं अहिड़ी तरह थिया आहिनि जो अगरि थी सघे थो सुभाणे अदालत मां बहाल थी वञे ऐं चेयरमैन सेनेट थी सघे थो गिलानी साहब वापसि, लेकिन फ़िलहालु ख़ारिज थिया। मौलाना फज़ल रहमान खे मुर्गो हिकिड़ो बि वोट ख़ारिज नथो थिए, उनखे वोट पवनि ई कोन जी हा, उहो ई सो हीअ जेको शिबली फराज़ ऐं सरकार हाणे इहा थ्योरी विकिणनि पिया त 7 वोट जेके ख़ारिज थिया आहिनि गिलानी साहब जा उहे हुआ नवाज़ लीग जा। नवाज़ लीग धकु ॾियो आहे पीपल्स पार्टी खे। जी हा, पीपल्स पार्टी मौलाना फज़ल रहमान जे कैंडिडेट खे न पई खटाइणु चाहे, हुन धकु ॾियो आहे मौलाना फज़ल रहमान खे। जी हा, सो हाणे मौलाना फज़ल रहमान इहो पुछण में त हक़ बजानब आहे न त भई जेतिरा वोट गिलानी साहब खे पिया भला ओतिरा ई वोट शिकवो कयो आहे हुननि, ओतिरा ई वोट जेको आहे उहो गफ़ूर हैदरी खे पवणु खपे न। इहो शिकवो जेको आहे इहा मयार जेका मौलाना साहब जी आहे ठहे थी न। जी हा, पोइ हाणे नवाज़ लीग धकु ॾियो आहे या पीपल्स पार्टी, ॾिसो एतिरी ज़हमत बि न कई अथनि त भला उते बि गफ़ूर हैदरी जे नाले ते वोट खणी अचनि हा, उहो बि न कयो अथनि। थोरो ज़ाया करे अचनि आया भला ज़ाया करे अचनि हा, न चयो न तव्हांखे ॿुधाइणो आहे त तव्हांखे वोट न ॾींदासीं। इहो रहे ई न कोई डाउट। ठीकु आहे, अली साहब कॉलर न सां गॾु सरफराज़ हुसैन लगारी हैदराबाद मां। जी लगारी साहब, छा सवाल हूंदो? वालेकुम सलाम साईं, जेको इलेक्शन जेका थी आहे सेनेट जी, हिकु त हाणे इहो तासुर मिले पियो वञे मां त PDM जी जेका आहिनि पार्टियूं उन्हनि में का रिफ्ट आहे या उन्हनि में को तज़ाद आहिनि या कहिड़ा आहिनि वोट जिन खे पाण में उन्हनि जूं थोरियूं ॻाल्हियूं हलनि थियूं, को मसइला मसाइल हलनि पिया। ऐं उन खां पोइ अॼु जेको आहे सो नेब जी जेका आहे सा उहो मरियम जेका नवाज़ साहिब आहे उन्हनि जी बि जेका ज़मानत जे लाइ बि उन्हनि चयो आहे त हीअ जेका आहे ख़ारिज करण लाइ उहे बि कोर्ट सगोरी सां उन्हनि राब्तो कयो आहे। त मुंहिंजो अलीगढ़ साहिब खां इहो सुवालु आहे त इन सूरत में हाणे लॉन्ग मार्च जेको आहे उहो थींदो अया के, ऐं अगरि थींदो त पोइ उनजी छा माना हैसियत रहंदी, उन सां को फ़ाइदो मिलंदो या ख़ाली उहो बि ईअं खाना पूरी थी माना वरी कमु माना ख़तमु थींदो, माना का उनजो को रिज़ल्ट न ईंदो? बसि इहो मुंहिंजो सुवालु आहे। ठीकु आहे लगारी साहब। लगारी साहब ॿी ॿिया अलॻि ॻाल्हियूं थियूं, बल्कि 3 अलॻि ॻाल्हियूं थियूं। हिकिड़ी ॻाल्हि त इहा आहे त PDM में रिफ्ट्स आहिनि, हाणे ज़ाहिर न, पहिरें ॾींहं खां पाण खे बाख़बर माण्हुनि खे ख़बर हुई त हीअ रिफ्ट्स इख़्तिलाफ़ राय चऊं, मौलाना फज़ल रहमान ऐं बिलावल साहब जा इख़्तिलाफ़ राय मौजूदु हुआ, इहे सभु शयूं हुयूं, लेकिन ॻाल्हि इहा आहे त अञा ताईं मुफ़ादात जो टकराव न पियो थियो। जी हा, ऐं जिथे जिथे जीअं मिसाल इस्तीफ़ान जे हिकिड़े ज़माने में ॻाल्हि सफ़ा चढ़ी आई त तव्हांखे यादि हूंदो त पोइ ॻाल्हि डिले कई वई, उहो पीपल्स पार्टी जे राय खे अकोमोडेट कयो वियो। हुननि खे चयो वियो त भई हुननि चयो सेनेट जो इलेक्शन बि विढ़णो आहे, बाई इलेक्शन बि विढ़णी आहे, इहे सभु पीपल्स पार्टी जी फरमाइशूं हिन महिल ताईं CEC जी पीपल्स पार्टी जी मीटिंग जेका, हा उहो जेको थियो त PDM पीपल्स पार्टी जी फरमाइशनि खे अकोमोडेट कयो पिए, इख़्तिलाफ़ राय हुन महिल बि मौजूदु हो, हींअर बि। पर हाणे लॻे थो त नवाज़ लीग ऐं मौलाना फज़ल रहमान फुट डाउन कंदा ऐं वापसि फरमाइशी प्रोग्राम फरमाइश कंदा त असां तव्हांजी फरमाइशूं ॿुधियूं, हाणे तव्हां महिरबानी कयो इस्तीफ़ा बि ॾियो ऐं लॉन्ग मार्च ॾे हलो। लॉन्ग मार्च खाना पूरी थींदो या न थींदो, इन जो दारोमदार लगारी साहब को पीपल्स पार्टी ते न आहे। उन में माण्हुनि जो अंग वठी अचण जी ज़िम्मेवारी उहे बि मौलाना फज़ल रहमान अलिफ़ ऐं ॿिए नवाज़ लीग ते, ऐं पोइ 2 नंबर ते ANP ऐं ही महमूद अचकज़ई ऐं ही जेतिरा माण्हू KP मां वठी आया। सो अंग माण्हुनि जो पूरो करणु पीपल्स पार्टी त सिंध मां केतिरा माण्हू वठी ईंदी, 2-4-5 हज़ार माण्हू, हितां पंथ घणो आहे, त माण्हू आणणा आहिनि हुननि खे। सो नाकामयाबी माण्हुनि जी ऐं नाकामी जो ज़िमो हुननि जो आहे। अच्छा, इस्तीफ़ा ॾियण ॾियण ते इख़्तिलाफ़ यकीनन थींदो पीपल्स पार्टी जो। ॿी ॻाल्हि तव्हां कई मरियम नवाज़ साहिबा खे, यार इहो त ॾिसो अदालती मामला आहिनि, लेकिन हैरानगी थिए थी। हिकिड़े माण्हू खे तव्हां यानी दरख़्वास्त उनजी ॾियो था अदालत में त उनजी ज़मानत रद्द कयो, उन में तव्हां चओ था त भई हू ताउन न पई करे, हा ठीकु आहे, हिकिड़ो लीगल पॉइंट आहे, पर हू फलाणे इदारनि मथां तनक़ीद करे पई तंहिंजे करे ज़मानत रद्द करे छॾियो। इदारो को मुतनाज़िम, आउं त लीगल माण्हू न आहियां, लेकिन एज़ अ लेमैन मतिलबु इहो हुनजो केस जो मेरिट कीअं थो ठहे। ज़मानत जे रद्द थियण या ज़मानत मिलण जो दारोमदार हुनजे जेको रायो आहे या बयानियो आहे उहो कीअं थो थी सघे, त उनजी ज़मानत इन करे रद्द कयो छाकाणि त इदारनि खे तकरारी बणाए पई। हीअ अदालत खे इस्तदा पई थिए नैब पारां, नैब दरख़्वास्त ॾिनी। मतिलबु मां हैरान रहिजी वियो आहियां, ऐं त क़ानूनी माण्हू न आहे, जेके वकील साहिबान ॿुधंदा हूंदा
वो शायदि मूंसां इतफ़ाक़ कनि त तव्हां आउं तव्हांजी ज़मानत रद्द कराइण लाइ वञी मौक़ुफ़ रखां त सही हीउ जेको आहे थोरो तिखो ॻाल्हाए थो जी पर तिखो ॻाल्हाए थो या मिठो ॻाल्हाए थो हुनसां कहिड़ो फ़र्क़ु पए थो हुनजो केस जे मैरिट सां कहिड़ो वास्तो बहरहाल असां वटि थींदो आहे नैब इहा वञी कई आहे हिन मां मतिलबु शेयर उहो मैसेज आहे त वापसि नवाज़ लीग ऐं असांजा सगारा हल्का वरी जेके विच में थोरी बर्फ़ पिघरी हुई उहो वरी हाणे तनाव वधी वियो आहे स्पेशली नवाज़ लीग एंड पास दैट बी जंहिंखे पाण चवंदा आहियूं सगारा हल्का सो उन्हनि में वरी लॻे थो त शिदत अची वई आहे। अच्छा टी ॻाल्हि साईं कई त इन जी रिलेटेड बस ठीक है रिलेटेड हाँ ठीक है सब कॉलर नजर आ गए जावेद समो नगर पाकर मां जी समो साहब छा चवण चाहिंदा सर सब खां पहिरीं कारी साहब जिनके सलाम साईं सम्झण इहो था चाहियूं त कल्ह वारी जेका सेनेट चेयरमैन जी चूंड खां पोइ स्टेबिलिटी थींदे नज़र पई अचे उन जा मुल्की मैशियत ते कहिड़ा असर पवंदा ऐं नंबर ॿियो सुवाल इहो आहे त जेका बजट हाणे 2021 में पेश कई वेंदी उनजो जेको आहे इन्फ्लेशन उन में जेको आहे इन्फ्लेशन घटि थींदी ऐं रुपयो जेको आहे डॉलर जे मुक़ाबले में स्टेबल थींदो या न जून में FATF जो रखियल आहे साईं असांजी हाणे ॻाल्हि इहा आहे त हीउ जेको हिकु सिर्फ़ु सेनेट चेयरमैन जे इलेक्शन जे करे इंस्टेबिलिटी या सियासी बहरान न पैदा थियल आहे हीउ गुज़िरियल 4-5-6 महीननि खां सियासी बहरान पंहिंजे बतदरीज वधे पियो ऐं हीअ त कुझु बि कोन्हे हाणे सेनेट अगरि लॉन्ग मार्च कनि था या ॿियूं शयूं कनि था त ज़ाहिर इहा हिकिड़ी सियासी बहरान अञा असांजा हिन जा जेके उहे आहिनि क्लाउड्स आहिनि उहो मतिलबु बादल मौजूदु रहंदा मतिलबु ऐं तव्हां ॾिसो स्टॉक एक्सचेंज बि किरियो आहे सभु शयूं थियूं आहिनि रुपी डिवैल्यू थियणु उनजो सही बजट सां त पंहिंजी तरह ते को तालुक़ु हुजे न हुजे मूंखे ख़बर न आहे ऐं त को ॿाहिरि न आहे पर मूंखे एतिरी सम्झ आहे त उहो तव्हांजे जेको डॉलर रिज़र्व्स आहिनि उन सां तालुक़ु आहे अगरि तव्हां वटि डॉलर वधीक मुल्क में ईंदो त रुपए जी क़ीमत किरी पवंदी तव्हां डॉलर वधीक ख़र्च कंदो ॿाहिरि किरी पवंदी सो इन जो मुंहिंजो ख़्यालु आहे समोसा बि हिन जेको खोसो साहिबु समोसा बि हिन जेको बजट सां ईंदड़ बजट सां को तालुक़ु न आहे ठीकु आहे सभु कॉलर सां गॾु हमीर बख्श रिंद बदीन मां जी रिंद साहब छा सवाल हूंदो जी सर सवाल इहो आहे त भला ही PTM वारा ऐं जेके इमरान खान वारा हे पाण में जेके लॻा पिया आहिनि असां ग़रीबनि जे लाइ कुझु सोचींदा या असांखे बुखनि सां मारींदा ठीकु आहे रिन साहब फ़िलहाल थोरो ॿई धुरियूं मसरूफ़ आहिनि वांदा थींदा पोइ इंशाल्लाह साईं ॿई धुरियूं चवनि थियूं तव्हांजे लाइ रिन साहब विढ़नि पिया तव्हां चओ त असांखे केरु सोचे ई नथो विढ़नि ई रिन साहब लाइ पिया छा नालो हमीर बख्श रिंद लाइ त विढ़नि पिया PTM ऐं PTI वारा ॿियो कंहिंजे लाइ विढ़नि पिया रिन साहब खे ख़बर ई कोन्हे उन ते झड़ो लॻो पियो आहे त केरु ख़िदमत बहितर कंदो रिन साहब जी इन ते त झेड़ो आहे हमीर साहब तव्हांजी दरवेश जो तव्हां चओ त तव्हांजो केरु सोचे नथो उहे ॿई धुरियूं इमरान खान ऐं PTM वारा विढ़नि इन ॻाल्हि पे था त हमीर बख्श रिंद जी ख़िदमत केरु बहितर कंदो कंहिंखे करणु खपे जी हा ठीकु आहे साहब कॉलर नज़र आ गया अब्दुल अज़ीज़ रिंद कुनरी मां जी रिंद साहब छा सवाल हूंदो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम अदा अब्दुल अज़ीज़ रिंद ॻाल्हायां पियो कुनरी खां अली काजी साहब सलाम करियां पियो अच्छा अदा खां पुछणु चाहियां थो त अगरि PTM वारा अदम इतमादी रिथ आणनि था चेयरमैन सेनेट जे ख़िलाफ़ छा ईअं थी सघे थो मुस्तफ़ा नवाज़ कोकर साहब त इहा ॾेखारी हुई ख़्वाहिश त असां मूं त कल्ह तव्हांजे शो में चयो त ॿ ऑप्शन हूंदा हिकिड़ो ऑप्शन हूंदो अदालत में वञनि ॿियो ऑप्शन हूंदो नो कॉन्फिडेंस मूंखे नथो लॻे नो कॉन्फिडेंस ॾेई वेंदा छाकाणि त अंदरेने खानो हिननि खे बि ख़बर आहे त हीअ 7 सेनेटरनि जेको हींअर त वरी बि वोट ख़राबु करे विया आहिनि ॿिए भेरे ॾींदा ई कोन सो ऐं एॾी पक अगरि हुजे PTM खे त हीअ टेक्निकल ग्राउंड ते हिननि जा वोट ख़ारिज थिया आहिनि त सुभाणे नो कॉन्फिडेंस दरख़्वास्त दाख़िल कनि न पोइ झड़ो छा जो आहे छो वकील कनि पोइ अदालतनि में धिका कनि सुभाणे नो कॉन्फिडेंस जी तहरीक मूव कनि पर उनखे ख़बर आहे ख़बर अंदरि आहे त पंहिंजा ई फिरियल आहिनि अली साहब अगरि नंढड़ी ॻाल्हि रखिजे जीअं तव्हां ॻाल्हि कई त लॉन्ग मार्च के जेके आहिनि उहे मतिलबु इहो मसइलो न आहे त पीपल्स पार्टी जेका आहे उहा जॉइन करे त नथी करे उते त वरी को ॿियो अची वेंदो त मौलाना फज़लुर रहमान केतिरे हिसाब सां माण्हू अचनि था या चए थो ॿियो बि इन में हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि आहे त ज़हन में अचे थो माना अॼु जेका नैब जेका दरख़्वास्तदारी कई आहे मरियम नवाज़ जे ख़िलाफ़ त मरियम नवाज़ साहिबा जो बि लॉन्ग मार्च सां तालुक़ु त आहिनि अगरि हू न रहियूं त असरु त पवंदो
ख़ुदा ख़ैर करे मतिलबु न सम्झाते अगरि जेल में, अरेस्ट थी arrest थी वई। न से पोइ पॉपुलैरिटी त वधंदी न सियासी कदकाट ते अगरि मरियम साहिब खे वरी अरेस्ट कयो वियो त सियासतदान लाइ त ही जेलूं जेके हुजनि थियूं हाणे हुन ते को अहिड़ो एज सच ते मरियम ते त को जीअं मिसाल नवाज़ शरीफ़ ते आसिफ़ ज़रदारी ते, लेकिन हाणे बिलावल या मरियम अञा पाण त डायरेक्ट कॾहिं पावर में न रहिया आहिनि। सो क्वेश्चन इहा आहे त मरियम खे अगरि जेल में विझंदा, ऐं सम्झा थो तुंहिंजो अञा सियासी कद वधाईंदा। ॾिसो हू पंजाब की बेटी है, थोरा अलाए छो मूंखां वधीक सम्झू माण्हू वेठा हूंदा। पंजाब जो जेको माण्हू जेको अक्सरियत आहे हू हुनखे उन ई फीलिंग सां मतिलबु फीलिंग सां ॾिसे थो जंहिं फीलिंग सां के ज़माने में सिंध जो माण्हू मोहतरमा शहीद खे ॾिसंदो हो। पोइ भले हू पीपलो हो या न हो, पर हुनजी हिकिड़ी अटमोस्ट रिस्पेक्ट ऐं हिकिड़ो पंजाब जी फील वेंदी। त मरियम नवाज़ पंजाब जी धीउ आहे। ठीकु आहे सभु कॉलर सां गॾु ज़ुबैर अहमद जोखियो शिकारपुर मां। जी जोखियो साहब, छा सवाल हूंदो? साईं अस्सलाम वालेकुम यासिर साहब, सलाम काज़ी साहब खे बि। वालेकुम अस्सलाम। ॾींहंनि खां पोइ था ॻाल्हायूं साईं सां। अर्ज़ु इहो त कल्ह सेनेट में जेको आहे सो जेको नारो हुयो पंहिंजो इज़तदारी सपे भारे, उहो त वीचारो हलियो वियो। हाणे भला इहो नारो वञी किथे वञी दंग कंदो, थोरो हिन ते बि रोशनी। ॿियो नंबर पर हे हरू भरू जेको आहे सो मरियम नवाज़ जे मथां ॿियो टियों ब्लेम हणनि पिया, छा भला इदारा जेको आहे सो कोन था पिटीशन दाख़िल करे सघनि पिया? जो नेब वारनि वञी जेको आहे सो दाख़िल कई आहे, हिन ते थोरो रोशनी विझी साहब, महिरबानी थींदी। ठीकु आहे, सही ॻाल्हि। तव्हां मुंहिंजो जोखी साहब कमु करे छॾींदो त मूंखे वञण जी ज़रूरत थोरी पवंदी आहे, त नैब करे पई बसि। ठीकु आहे। सो हाणे ॿी ॻाल्हि तव्हां चयो त हू नारो पीपल्स पार्टी हणे थी एक ज़रदारी सपे भारी। फ़िलहाल त लॻे थो त ही जेका हिकमत अमली हुई गिलानी साहब खे खटाइण वारी, पोइ ठीकु आहे, हू चवंदासीं इक़्तिदारी सियासत आहे, कॾहिं हार कॾहिं जीत। ठीकु आहे, थींदो रहंदो आहे। ठीकु आहे सभु कॉलर सां गॾु गुलाम मुर्तज़ा लुंड मीरपुर ख़ास मां। जी लुंड साहब, छा सवाल हूंदो? साईं सलाम वालेकुम। साईं काजी साहब खां इहो मूंखे पुछिणो आहे त बैलेट पेपर ते त असांजी नालो ऐं जेको खानो ठहियल आहे, त नाले ते अगरि असीं स्टेम हणूं था ज़ाहिर मतिलबु सिधी ॻाल्हि आहे त असां उनखे नॉमिनेट करियूं पिया, त ही बोगस छो थियो? हिकु नंबर 1। ऐं नंबर 2 त पंहिंजो PTM वारा हाणे तयारी कनि पिया इस्लामाबाद वञण जी हाई कोर्ट खे, माना हिननि खे चैलेंज कंदा ही वोट। छा इन ते कुझु डिसीजन ईंदो या न? अच्छा, गवर्नमेंट त क्लेम करे थी त तव्हां नथा वञी सघो अगेंस्ट। ऐं लुंड साहब वारी ॻाल्हि खे कयां साईं, लुंड साहब जेके काफ़ी सुप्रीम कोर्ट जी रूलिंग्स आहिनि हिन बारे में, उन में जेका लुंड साहब ॻाल्हि करे पियो, आला अदलिया बि असां वटि जेके हुन जा फ़ैसिला मौजूदु आहिनि रिकॉर्ड ते, त हू चवनि था त बाबा नियत ॾिसबी वोटर जी। अगरि हुन खाने बदिरां हुन माण्हू जे नाले ते बि हयो आहे त माना हुनजी नियत त हुनखे ॾियणु हुई न। सो नियत खे ॾिसबो, इंटेंशन्स खे ॾिसबो। सो अदालती फ़ैसिला हिन हवाले सां मतिलबु काफ़ी क्लियर आहिनि। अगरि त गिलानी साहब जे नाले ते वोट लॻल आहे त माना हुनखे वोट ॾिनो वियो आहे। लेकिन ॻाल्हि उहा अचे थी जेको हुकूमत चए पई त सेनेट जे मामलात खे, उहो आर्टिकल अलाए कहिड़ो आहे मूंखे विसरे पई आहे, त उन आर्टिकल जे तहत तव्हां सेनेट जे मामलात खे कंहिं बि अदालती फोरम ते चैलेंज नथा करे सघो। सो क्वेश्चन हूंदो जॾहिं ही फारूक एच नाइक ऐं ॿिया वञी वकील पेश थींदा अदालत में, हाई कोर्ट या सुप्रीम कोर्ट में, त सॼो मामिलो हूंदो त हू एडमिसिबल थिए थी या नथी थिए। हुनजे ॿुधण जोगी करार ॾियण ऐं न ॾियण ते सस्पेंस हूंदो। अगरि कंहिं अदालत हिन खे ॿुधण जोॻो करार ॾेई छॾियो त पीपल्स पार्टी जे पोइ आउं सम्झां थो PDM खे अदालत मां मायूसी न थींदी। लेकिन अगरि इन बुनियाद ते ई उॾाए छॾियो त बाबा असीं सेनेट जे मामलनि खे ॿुधी ई नथा सघूं, जीअं अॼु हुन छितर कई आहे मुराद अली शाह साहब, सईद मुज़फ़र हुसैन शाह साहब ते, त बाबा उहो पढ़ियो लिखियो माण्हू आहे, हुनखे ख़बर आहे त सेनेट जे इलेक्शन खे ट्रिब्यूनल में चैलेंज न कबो आहे। ऐं वाक़ई में मुज़फ़र शाह वकील माण्हू आहे, पढ़ियो लिखियो माण्हू आहे, त बकौल मुराद अली शाह, ऐं नथो चाहे मुराद शाह साहब मुज़फ़र शाह साहब मूं ते नाराज़ न थिए, मुराद अली शाह चए पियो त ही का स्क्रिप्ट हुई लिखी ॾिनी वई जेका मुज़फ़र शाह पढ़ी छॾी। मुज़फ़र शाह साहब जा चीफ मिनिस्टर बि जाम सादिक ज़माने में मिनिस्टर रहिया, दस्तरास हुआ जाम सादिक जा, पोइ पाण चीफ मिनिस्टर थिया। सो हुननि जेको पॉलिटिकल कैरियर आहे हिकिड़ो
हिकिड़ो आहे मामलात त हू त स्क्रिप्ट ते हलणु इहो मुराद अली शाह मुज़फ़र हुसैन शाह ते इल्ज़ाम पिया हणनि छाकाणि त आउं बि सम्झां थो त को ट्रिब्यूनल में त इहो न ॿुधो वेंदो जी हा सेनेट जे मथां को ट्रिब्यूनल त न ठहे थो जी हा सो ॻाल्हि हितां शुरू थी त ही बेसिकली मामिलो इहो ई थींदो त अदालत हिन खे ॿुधण जोॻो करार ॾिए थी या नथी ॾिए ठीकु आहे सभु कॉल सां गॾु जानज़ेब कुरैशी सखर मां जी कुरैशी साहब छा सुवाल हूंदो वालेकुम साहब हिकिड़ो मुंहिंजो सुवाल बि आहे ओपिनियन आहे त हिकिड़ो जेको सियासी सर्किट असां जेको 2010 खां वठी ॾिसूं पिया हुन में हिकिड़ी चीज़ अपोजिशन जेका सिर्फ़ु कंदी आहे त सिटिंग वज़ीर आज़म खे डी-सीट करणो आहे हुन में इमरान ख़ान अॻियां हुयो ऐं हाउएवर हाणे जेकी अपोजिशन आहे उहा बि इहा ई आहे त सिर्फ़ु और सिर्फ़ु इमरान ख़ान खे असांखे डी-सीट करणो आहे बट अगरि तव्हां डेवलप मुल्कनि खे ॾिसंदव त असांजी कॾहिं बि अपोजिशन ईअं न कंदी आहे त सिर्फ़ु और सिर्फ़ु डी-सीट करणु प्राइम मिनिस्टर खे हिकिड़ो ऑप्शन आहे त अपोजिशन वेंदियूं आहिनि ऐं पंहिंजा अवाम जी फेवर में बिल पास कराईंदियूं आहिनि असां वटि इहो कल्चर कॾहिं डेवलप थींदो बस इहो मुंहिंजो ओपिनियन आहे काज़ी साहब खां सवाल आहे थैंक यू जी कुरैशी साहब ठीकु आहे लेकिन हिकिड़ी ॻाल्हि आउं ज़रूरु तव्हांजो ओपिनियन आहे बिल्कुलु हिकिड़ी ॻाल्हि आहे त एक्चुअली जेको फेस ऑफ द गवर्नमेंट हुजे थो या जंहिंखां पावर्स ड्रॉ कजनि था एक्चुअली जेको ब्लू बुक आहे जेको रूल्स ऑफ बिज़नेस थिए थो उन में प्राइम मिनिस्टर या चीफ मिनिस्टर ही पावर जो सरचश्मो इहे हुजनि था उहो पावर्स हेठि ॾिए थो पंहिंजे मिनिस्टर्स खे पोइ कुझु पावर्स काबीना वटि हुजनि था पोइ कुझु कंहिं केस में प्राइम मिनिस्टर बि गवर्नमेंट न आहे कंहिं केस में कैबिनेट गवर्नमेंट आहे कंहिं केस में सेक्रेटरी गवर्नमेंट आहे सो ख़ुदि गवर्नमेंट छा आहे इन जा बि उन रूल्स बयानु थियल आहिनि लेकिन प्राइम मिनिस्टर खे डी-सीट करण जो मतिलबु इहो हुजे थो त गवर्नमेंट वई सो इफ इमरान इज़ नॉट देयर दैट मीन्स PTI गवर्नमेंट इज़ नॉट देयर अगर बेनज़ीर इज़ नॉट देयर त पीपल्स पार्टी गवर्नमेंट इज़ नॉट व्हेन बेनज़ीर वाज इन पावर या नवाज शरीफ नवाज शरीफ वरी बि खाकान अब्बासी खे ठाहे छॾियो पर पोइ हुकूमत में को दम न रहियो न जी हा जेको यूसरत अगलानी वारो पोइ यूसरत न जेको शाहिद खाकान खे ठाहियो जॾहिं नवाज शरीफ नाहिल सो छा ईअं नथो थी सघे त असां वटि बि ॿियनि मुल्कनि वांगुरु अपोज़िशन जी बि सही ॻाल्हि खे अकोमोडेट कयो से ॿियनि मुल्कनि में जमहूरियत आहे असां वटि सिविल हुकूमत आहे ठीकु आहे सर कॉलर नज़र अगरि गुलाम मुस्तफ़ा लाशारी कराची मां जी लाशारी साहब छा सुवाल हूंदो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम अच्छा मुंहिंजो सुवाल आहे काज़ी साहिब खां ॿ सुवाल आहिनि हिकिड़ो सुवाल इहो आहे त राति मूं तमामु ते प्रोग्राम पे ॾिठो उते जावेद लतीफ़ हुनजो MNA हुयो उहो चए पियो त जॾहिं बेनज़ीर खे शहीद कयो वियो त आसिफ़ साहब इहो नारो हयो त पाकिस्तान खपे पर चए थो त मरियम नवाज़ खे थ्रेट पिया अचनि जेकॾहिं मरियम नवाज़ खे कुझु थियो त असां इहो नारो न हलायूं त असांखे पाकिस्तान खपे असां जेके ॿिया सूबा जेके नंढा हूंदा आहिनि सभु डिलाए कंदा आहिनि इन ते पंजाब ते छाजे करे इस्टेब्लिश पंजाब आहे सभु शइ पर हाणे जेकॾहिं ही पंजाब जा लीडर चवंदा असांखे पाकिस्तान न खपे इन जो मक़सदु इहो आहे त हू छा पाकिस्तान जे त्रोण जे पोयां आहिनि छा इहो आहे सुवाल भाई साहब ठीकु आहे अच्छा इहो ई इन सां ई रिलेटेड हज़ार ख़ान खोसो घोटकी मां बि सेम सवाल इहो ई कयो मियां जावेद लतीफ़ जी स्टेटमेंट ते त हू जेको चवनि था त अगरि मरियम नवाज़ खे कुझु थिएव त असां इहो नारो न हणंदासीं त पाकिस्तान खपे अच्छा जावेद लतीफ़ जो इहो मूं पाण ॿुधो कोन्हे पर मूं ॿियनि तव्हांजे कुलीग्स जे वाता ॿुधो आहे त अहिड़ो को हुन स्टेटमेंट ॾिनो आहे ॻाल्हि इहा आहे त हुन इहो त न चयो हूंदो त असीं नारो हणंदासीं पाकिस्तान न खपे इहो त न चयो लेकिन क्वेश्चन इहो आहे त तव्हां जेका मां तव्हांखे अर्ज़ु कयां पियो त पंजाब जी धीउ में अगरि त हू हुनजी शिदत ॿुधाइणु चाहिनि पिया जंहिं बि थ्रेट कयो आहे मुबैना तौर ते मरियम नवाज़ खे हुनजी लाइफ थ्रेट अगरि ख़ुदा न ख़ास्ता हुनखे थियो आहे मुबैना तौर ते त हू जवाबु मोकिलीनि पिया त असीं पोइ ईअं न सम्झो त ईअं हथ रखी वेही रहंदासीं ऐं ॻाल्हि इहा आहे त उहो हुनजो अगरि हिकिड़ी पाकिस्तान जी पॉलिटिकल तारीख़ जे पस मंज़र में ॾिठो वञे त जावेद लतीफ़ जो इहो बयान में वज़न न आहे मरियम मोहतरमा शहीद सिंध जी न्याणी हुई इहो सदाई सिंध जे माण्हुनि खे हिकिड़ो अहसासु रहियो त हुन सां पंजाब ऐं वॾनि सूबनि जा माण्हू धुरियूं ज़्यादती कंदियूं आयूं आहिनि सिंध में हिकिड़ी सोच कॉमपरस्ती जी कॉमपरस पार्टियूं बि रहियूं साईं जेम सैद मरहूम बि हुआ ॿिया बि पार्टियूं रहियूं हुन सॼे पस मंज़र में जॾहिं मोहतरमा शहीद जहिड़ो सान्यो थियो सिंध जे माण्हुनि सां त हिकिड़ो डपु हो
ऐं जीअं ॿ ॾींहं घटि में घटि त मतिलबु को 3 ॾींहं त सिंध में हर शइ सड़ी पए। जी हा, 3 ॾींहं हर शइ सड़ी पए सॼी सिंध में। त उन मां इहो ख़दशो हो त ही तहरीक किथे ॿियो रुख न वठी वञे, जेको सिंध जो हिकिड़ो पस मंज़र मौजूदु आहे, पहिरियां हिस्ट्री मौजूदु आहे, हिस्ट्री मौजूदु आहे, ज़ुल्फ़िकार अली भुट्टो, MRT मूवमेंट एंड यू नेम इट, त उन सॼे पस मंज़र में आसिफ़ ज़रदारी इहो नारो हयो त पाकिस्तान खपे, असीं नेशनलिस्ट न, छाकाणि त हू बहरहाल पीपल्स पार्टी हिकिड़ी फेडरल जमात हुई। ऐं जेको बि थियो हिते ख़ुदा न ख़ास्ता कंहिंखे बि कुझु थिए, पर पंजाब जी लीडरशिप खे नंढनि सूबनि ते कुझु कयो कोन्हे। जी हा, सो पाकिस्तान जे ख़िलाफ़ हू छो नारो हणंदा? भई पंजाब खे ख़ुदा न ख़ास्ता कुझु थियो त बलूचिस्तान या सिंध या KP जो त ॾोह कोन, मतिलबु त को पुराणो को रिकॉर्ड त मौजूदु न आहे त हिन 3 सूबनि पंजाब सां ज़्यादती कई आहे। पॉसिबिलिटी बि ॾाढी ब्लीक आहे। न मतिलबु न करे ज़्यादती, ही 3 सूबा छा बिगाड़े वठनि? जी हा, जी हा, कुझु बि न बिगाड़ियो आहे, न बिगाड़े सघनि था, ऐं न कंहिंखे कंहिंजो बिगाड़णु खपे। सो लेकिन बहरहाल इहो बयानु ॾियणु, जावेद लतीफ़ साहिबु अलाए केरु आहे, केतिरो मियां जावेद लतीफ़ केतिरो मोतबर आहे उन्हनि जो आहे मूंखे ख़बर न आहे, केतिरी सीनियर लेवल जो माण्हू आहे। सो अगरि हुन इहो बयानु ॾिनो आहे त ही तमामु जेके हल्का आहिनि, अहम हल्का आहिनि, हुन में इहो बयानु बाक़ाइदा पराॾो करे रहियो हूंदो, इहो वॾो हिन सां हिकिड़ो गोड़ घमसान हूंदो। नवाज़ लीग 1-2 ॾींहंनि खां पोइ या त हिन खे थोरो थधो कंदी, डिनाए कंदी, या अगरि इहो पॉलिसी मैटर आहे त पोइ या सिर्फ़ु पाण हिकिड़े नए दौर में उहे ई दाख़िल थियल आहियूं। पंजाब में हिकिड़े बिल्कुलु नए पॉलिटिकल दौर में दाख़िल थिए पियो। हीउ जेको सॼो नैरेटिव खणी हलियो आहे नवाज़ शरीफ़, ऐं अगरि हिन नहज ते वञी ॻाल्हाइण शुरू कंदा, ख़ौफ़नाक ॻाल्हि आहे। जी हा, ख़ौफ़नाक ॻाल्हि आहे। ठीकु आहे अली साहब, कॉलर असां सां गॾु हाकिम अली खोसो कश्मीर मां। जी खोसो साहब, छा सवाल हूंदो? वालेकुम सलाम सर। वालेकुम सलाम सर, अली कबीर साहब खां सवाल असांजो इहो आहे कि हाणे PDM वारा त चवनि था असां 26 मार्च ते धरणो हणंदासीं, धरणो त हणंदा सर, उन खां अलावा हीअ जेको आहिनि त चवनि था असां धरणो तेसि ताईं ख़तमु न कंदासीं जेसि ताईं हुकूमत खे टफ टाइम न ॾेई करे पोइ उथंदासीं। बहरहाल इन हवाले सां काली साहिब खां सवाल कंदासीं त इहो धरणो इन्हनि जो कामयाबु वेंदो या बसि इहे ॻाल्हियुनि में उथी करे इमरान ख़ान जी को 360 ॾींहं धरणो हुयो? ठीकु आहे सही, इमरान ख़ान 160 ॾींहं धरणो आयो, अगरि हू 300 ॾींहं बि हणिया तॾहिं बि कुझु कोन थियनि, ऐं अहिड़ो ई धरणो अगरि PDM बि हयो त भले 300 ॾींहं वेठा हुजनि, कुझु बि न थींदो, कुझु बि न थींदो। अच्छा, हिते अगरि नंढिड़ो सवाल तव्हां करे छॾियूं त पोइ ही गवर्नमेंट खे आफ्टर ही इन इलेक्शन खां पोइ काफ़ी मतिलबु हिकिड़ो नओं कॉन्फिडेंस अची वियो आहे, जो शिबली फराज़ साहब चवनि था त हाणे शॉर्ट मार्च कयो या लॉन्ग मार्च कयो, असांखे गवर्नमेंट खे फ़र्क़ु न पवंदो? न, मुंहिंजे ख़्याल आहे त कुझु जिथे राब्ता किथे मुनक़ता थी विया, लॻे थो त उहे राब्ता बहाल थिया आहिनि गवर्नमेंट जा, ऐं सम्झो पिया न, जिथे सो उनखां पोइ थोरो एनर्जी लेवल ऐं कॉन्फिडेंस लेवल वधियो आहे सरकार वटि, लेकिन अञा थ्रेट ख़तमु न थियो आहे। आउं सम्झां थो त हीउ जेको लॉन्ग मार्च वारो इशू आहे, इहो जेसि ताईं हिननि खे पक न थिए त अंदरि इख़्तिलाफ़ शदीद आहिनि, ऐं हिकिड़ी खाना पूरी करणु ईंदा, असीं हिननि खे बसि इस्लामाबाद खां ॿाहिरि किथे विहारे छॾींदासीं, हीअ हिकिड़ो 1-2 ॾींहं तकरीरूं कंदा ऐं पोइ हलिया वेंदा। अगरि अहिड़ी का सूरत हाल आहे पोइ त ॿी ॻाल्हि आहे, पर लॻे थो त हिकिड़ी शायदि शयूं हिन खां मुख़्तलिफ़ हुजनि, ऐं इमरान ख़ान साहिबु अञा न पियो ॻाल्हाए, शिबली फराज़ खे त ॻाल्हाइण ई हूंदो आहे त उहो ॻाल्हाए पियो वीचारो, इंफॉर्मेशन मिनिस्टर आहिनि। ठीकु आहे अली साहब, कॉल सां गॾु प्यार अली दल मीरपुर बठोरो मां। जी दल साहब, छा सवाल हूंदो? हेलो सर, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम सर, प्यार अली दल थो ॻाल्हायां, गोत दाली दल मीरपुर बठोरो खां। जी सर, असां इहो चवणु चाहींदासीं कादी साहिब खे त हीउ जेको आसिफ़ अली ज़रदारी जो हींअर साम्हूं बयानु आयो आहे त असां इलेक्शन कमीशन में वेंदासीं, हुतां असांखे इंसाफ़ न मिलियो त पोइ असां बेएतमादी जी रिथ आणींदासीं। डिप्टी चेयरमैन जी जेका चूंड थी आहे उन में साफ़ ज़ाहिर पियो अचे त हिननि जे सिफ़ुनि में कारियूं रुढूं मौजूदु आहिनि, उन मां पोइ कीअं इहे साबित करे सघंदा बेएतमादी जी रिथ? इन ते थोरो वज़ाहत कंदा, असांखे ॿुधाईंदा। दल साहिबु, आउं तव्हां सां इतफ़ाक़ थो कयां, मूंखे बि को नो कॉन्फिडेंस या आदमतवादी तहरीक में चाढ़ो नज़र नथो अचे, छाकाणि ॾिसो हीअ जेके 7 माण्हुनि वञी गीलानी साहिब जे 7 हू गफ़ूर हैदरी में त 100 ॿिए पासे लोटा थी विया सफ़ा।
ही साईं कारी रिढूं अॼु हिन खे सियासी तरह न लोटो चइबो आहे, नेक्स्ट टाइम दल साहिब ही लोटा आहिनि जेके फेरनि था। सो जेके ही आहिनि सत जेके ग़लति वोट ॾेई, हाणे ग़लति न आहे। ॾिसो आउं इहो सम्झां थो, हाणे कंहिंजे बि चवण ते थियो आहे, कंहिंजे बि, मां नथो चवां केरु पंहिंजी पार्टी जे चवण ते थियो आहे के ॿिए धुरियुनि जे तरफ़ां चवण ते थियो आहे। हिननि 7 माण्हुनि खे चयो वियो आहे त बाबा असांखे कीअं पक थिए त तव्हां जेको आहे असांजी ॻाल्हि कयो पिया। उन चयो भला छा कयूं, निशानी छा आहे? जी निशानी आहे तव्हां नाले ते ठपो हणंदो। हिन नाले ते ठपो हयो, मुज़फ़र शाह साहब ॻिणी करे उहो 7 वोट खणी वरिता। एग्ज़ैक्टली सेम जॻह ते मुज़फ़र शाह साहब, ठीकु आहे, उतां ई खणी वठे थो उहो 7 वोट, ऐं उथंदे रूलिंग ॾिए थो, पोइ चए थो भले ट्रिब्यूनल में हलिया वञूं, ट्रिब्यूनल हूंदो ई कोन्हे। सो ईअं महसूसु थिए थो त ईअं न आहे त ही माशूमड़ा आहे, हिननि वञी हुन सेक्रेटरी जी ब्रीफिंग ते वञी गिलानी जे नाले ते वोट हणी छॾियो। बाक़ी दल साहिब जो जवाबु बिल्कुलु आउं तव्हां इतफ़ाक़ थो कयां, आउं सम्झां थो त इहा कोशिशि न कंदा नो कॉन्फिडेंस वारी। ठीकु आहे साहब, कॉलर सां गॾु अली अकबर नोड़ी छाछड़ो मां। जी नोड़ी साहब, छा सवाल हूंदो? अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। मुंहिंजो अली काज़ी साहब खां इहो सुवालु आहे त पीटीएम वारा अगरि 26 मार्च ते धरणे ते बिज़त आहिनि त छा गवर्नमेंट हिननि जी मेन लीडरशिप ते गिरफ़्तार या नज़रबंद कंदी, या 26 मार्च जो धरणो आहिनि इस्लामाबाद ते रिआयत मिलंदी? साईं हिकिड़ी गिरफ़्तारी त अगरि अदालत मां थी वई मरियम नवाज़ी त उहो त ॿी ॻाल्हि आहे, उहो गवर्नमेंट चवंदी असां त कोन कयो आहे, नैब कयो आहे, अदालत कयो आहे, अदालत मनसूख़ कई आहे, अदालत ज़मानत मनसूख़ कई आहे। बाक़ी अगरि हू जीअं रिवायती तरह थींदो त नज़रबंद कबो ॿधबो त उहो पोइ सरकार अपोज़िशन जो कमु थी वियो न। अगरि हिननि लीडरनि खे हाउस अरेस्ट, अवल त सिंध में हाउस अरेस्ट कीअं कंदी बिलावल भुट्टो खे? पीपल्स पार्टी वारा सिंध में हूंदा, सिंध मां निकिरंदा, सिंध में केरु फेडरल गवर्नमेंट कीअं हाउस अरेस्ट कराईंदी? कोरोना बि त आहे, हाँ कोरोना बि त आहे न, पोइ बॉर्डर ते रोकींदा, पोइ सिंध पंजाब जो बॉर्डर ते रोके सघंदा न, सिंध में कीअं रोकींदा? सो हिकिड़ी अगरि अरेस्ट वरेस्ट कया हुकूमत त पोइ त अपोज़िशन जो कमु थी वियो। लेकिन पोइ चवंदा ठीकु आहे हीअं करे वरी 15 ॾींहंनि खां पोइ वरी कंदासीं, 15 ॾींहंनि खां पोइ वरी कंदासीं, त उहो त हिकिड़ो मुस्तक़िल इंतिशार थी वेंदो। थींदो त कुझु ॿियो, अगरि ठा बि थियणो आहे त कुझु ॿियो थींदो। अच्छा, मुंहिंजो हिकिड़ो सुवालु आहे हिन में त मरीम नवाज़ साहिब खे अगरि अरेस्ट थी करे था छॾनि ई त अंडर द लीडरशिप ऑफ हमज़ा शहबाज़ PMLN बीहंदी? छो जो हमज़ा शहबाज़ अगरि निगोशिएट करण वारा आहिनि ऐं शहबाज़ शरीफ़ जी अगरि राय रखनि था ऐं निगोशिएट करणु चाहिनि था त PMLN जी लीडरशिप आहे, जेके अहसन इक़बाल साहब, शाहिद खकान अब्बासी साहब, जेके हिन वक़्तु बिल्कुलु मरीम नवाज़ साहिब सां गॾु। साईं ॾिसो, फ़ैसिला त सुप्रीमो कंदो न, फ़ैसिला त नवाज़ शरीफ़ कंदो। मरीम नवाज़ बि हुतां ई लाइन वठे थी, ऐं छाकाणि ॿिन्ही जी लाइन साॻी आहे, तंहिंजे करे मशवरा न बि कनि था त उहा ॻाल्हि साॻी कनि था। सो हमज़ा शहबाज़ अगरि पंहिंजे मुंहुं हलणु शुरू थींदो त लंडन मां जवाबु अची वेंदो। हा, उहो कोन, उहो जेकी थ्योरी हले पई हमज़ा शहबाज़ ऐं मरियम, उहो पहिरें ॾींहं खां आउं चवां थो त शरीक आहिनि, किथे न किथे अटकंदा। लेकिन अगरि मरियम खे ज़मानत मनसूख़ थी वञे थी, इन ते कई सवालात उभरी ईंदा, उन ते पोइ करे ॻाल्हाईंदासीं। ठीकु आहे साहब, कॉल हिन सां गॾु शकील अहमद शेख राणीपुर मां। जी शेख साहब, छा सवाल हूंदो? साईं सवाल आहे त वज़ीर आज़म ऐं हुकूमती धुर जा माण्हू अक्सर पंहिंजी तकरीरनि में चवनि था त हिननि खे NRO न ॾींदासीं। इहे आख़िर वाज़े छो नथा कनि त हिननि खां NRO केरु पियो घुरे ऐं इहे कंहिंजे लाइ पिया चवनि, जॾहिं त अपोज़िशन चए पई त असांखे NRO खपे ई न? इन जो छा मक़सदु आहे? इन जे बारे में मां छा चवंदासीं? ठीकु आहे साईं, NRO छा थींदो आहे? NRO थींदो आहे त नेशनल रिकन्सिलिएशन ऑर्डिनेंस। ठीकु आहे, हाणे मां N ऐं O कढी छॾियो अगरि त रिकन्सिलेशन त हुजे थी न। असां वटि मुफ़ाहमत जी सियासत खां इनकार केरु थो करे सघे? पर उनका इनकार इमरान ख़ान साहिबु इलेक्शन कैंपेन में बि कयो त न छॾींदोसानि, ऐं पौणा 3 साल थी विया आहिनि, हू अञा ताईं हुन ते बज़िद आहे त यानी कोरोना जे मामले ते बि गॾु वेहण लाइ तयारु न आहिनि। त ज़ाहिर आहे हू बि नथा वेहनि, ऐं ज़ाहिर आहे की अगरि इहे पहिरें ॾींहुं खां इमरान ख़ान न वणंदो हुजे हा त ईअं न थियो। तव्हां ॾिसो त 1.5-2 साल त अपोज़िशन इंतज़ारु कयो, पर सफ़ा उन्हनि खे सोड़ो करणु शुरू कयो त चए त भई तंग आमद भजन आमद जीअं चइबो आहे त भई हाणे छा कजे, सिर ते अची पई आहे। माना आसिफ़ ज़रदारी साहिब खे अरेस्ट कयो वियो, संदसि हमशीर फरियाल साहिबा खे अरेस्ट कयो वियो, नवाज़ शरीफ़ सां जेको कुझु थियो, फरियाल सां मरियम नवाज़ सां जेको थियो, शहबाज़, त ॻाल्हि पोइ पाणी चढ़ी वियो त पोइ हुननि बि चयो त ठीकु आहे बिस्मिल्लाह।
ठीकु आहे साहब। अच्छा, पीपल्स पार्टी जेको इहो केस थी बिल्ड करणु चाहे त जेके असांजा जेके वोट जेके आहिनि उहे ज़ाया मर्ज़ी ते न कया आहिनि, पंहिंजे माना उन्हनि पंहिंजे इंटेंशनली न कया आहिनि, इंटेंशन ॾिठो वञे छो जो इंटेंशन उन्हनि वोट जेको आहे उहो यूसुफ गिलानी के हिसाब खे ॾियणु चाहियो त मुज़फ़र हुसैन शाह जी बि इहा पॉइंट बि त वैलिड आहे त हू चवनि था त भई इंटेंशन ई उन्हनि को वोट ज़ाया करण जो हुयो छो जो 7 माण्हुनि स्पेसिफिकली सेम जॻह ते वोट ॾिनो आहे। सही ॾिसो, हाणे मुज़फ़र शाह साहिबु भले पंहिंजी दलील में कुझु बि चए, अगरि आउं हुनजो पस मंज़र पंहिंजे ज़हन मां हटाए छॾियां त छो सिर्फ़ु 7 माण्हुनि इहो छो कमु कयो, बाक़ियुनि छो न कयो, लेकिन मिसाल अगरि पाण सिर्फ़ु इन ई ॻाल्हि खे वठूं त भाई उते ॿियो को हुन जेको छा छा चइबो आहे बैलेट पेपर में को खानो ई कोन्हे त कहिड़ो फ़र्क़ु, हुनजी नीयत त इहा ई आहे न। जॾहिं हुनजे नाले ते हणी छॾियो आहे ठपो त माना हुनखे ॾियणु चाहियो आहे न, नीयतनि जी ख़बर ख़ुदा खे, लेकिन अमली तरह ज़ाहिरी तरह। ऐं अहिड़ो केस सुप्रीम कोर्ट में अॻु में अची चुको आहे जेको मूं अॼु पढ़ियो पियो किथे, त उन में जजमेंट इहो आई आहे त भई नाले ते हुन ठपो हयो आहे, त नाले ते ठपो हणण जो मतिलबु इहो थियो छाकाणि हुन बैलेट पेपर में त निशान ते सो उनजो मतिलबु हो त सुप्रीम कोर्ट हिन रूलिंग्स मौजूदु आहिनि त अगरि हुनजी नीयत आहे तॾहिं त हुनजे नाले ते ठपो हयो अथसि न, बॉक्स में अंदरि थी न, हाणे त बॉक्स जे अंदरि अथसि। मुज़फ़र शाह जा पंहिंजी अगरि मंतक कढी अचे थो त मर्ज़ी वारो आहे। ठीकु आहे साहब। ऐं सभु आख़िरी अगरि थोरो ॻाल्हाइजी वठिजे इन ते ई सिंध जी जीअं तव्हां ॻाल्हि कई त प्राइम मिनिस्टर साहिबु जेके आहिनि उहे हाणे पीपल्स पार्टी जे मथां बि दबाव विझंदा, होॾां जेको आहे ऑपोज़िशन बि जेका आहे उहा पीपल्स पार्टी जे मथां दबाव विझंदी, त इमरान ख़ान साहिबु नज़र अचे थो त पीपल्स पार्टी हाणे जीअं अगरि जे नैब मरीम नवाज़ साहिबा जे ख़िलाफ़ु करे थी पई मनसूख़ करे थी पई त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे पोइ हुननि जूं तोपूं जेके आहिनि उहे हाणे सिंध जी तरफ़ बि फुल फोर्स सां ज़ाहिर थी। हा, हाणे सिर्फ़ु इहो आहे त ॾिसूं त हीअ मंडे ते PDM वारा लॉन्ग मार्च जे बारे में छा ऐलान कनि था। PDM जो मंडे ते रखियलु आहे, पर एजेंडा ते त उहे सेनेट जो इलेक्शन रखियलु आहे, लेकिन ज़रूरु वेहंदा त लॉन्ग मार्च ते बि ॻाल्हाईंदा। ॾिसूं त हीअ जेको लॉन्ग मार्च जे हवाले सां पीपल्स पार्टी छा थी करे, उन खां पोइ सिंध में बि मुंहिंजे ख़्याल में मुराद शाह साहिब खे त अॻु में बि नैप नोटिस वोटिस ॾिनल आहिनि त शयूं सोढ़ियूं थींदियूं। ऐं सम्झां थो त वरी वजाए इमरान ख़ान खे टाइम मिली वियो, वांदो थियो त उहो सिंध हुकूमत ॾे ज़रूरु ईंदो, ईंदो असां मुराद सम्झो था न, पोइ जी हा हथु विझंदो। जी हा, ठीकु आहे अली साहब, वरी महिरबानी अली साहब। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम जो पूरो थियो, वरी मिलंदासीं ईंदड़ प्रोग्राम में, दुआ में।